शाह साहब, रोड नेटवर्किंग जी जेकर पाण ॻाल्हि कयूं त कहिड़ियूं स्कीमूं आहिनि जेके तव्हां पंहिंजे तक जे अवाम खे ॾिनियूं आहिनि? साईं अल्हम्दुलिल्लाह ॼण अलाह जी ज़ात आहे ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे हिन हुकूमत में रोड असां जीअं भिरिया खां ठारूशाह, सही। नौशहरे खां ठारूशाह वॾा प्रोजेक्ट हुया, इहे ॾिनासीं। इवन हाणे रोड नओं मंज़ूर थियो आहे कंडियारे खां ठारूशाह, तमामु ख़राबु थी वियो बरसाति में। सही। हलाणी खां मोहबदेरो, सही। हलाणी खां तुनिया बकाशा, इहे नवां रोड आहिनि। ऐं अहिड़ी तरह सां कोटड़ी खां खानवाण ऐं नेशनल हाईवे खां खानवाण ऐं कंडियारे खां खानवाण, इहे वॾा प्रोजेक्ट आहिनि। अहिड़ी तरह सां मेरापुर टू कोटड़ी कबीर, इहो नओं रोड ॾिनो अथऊं। अहिड़ी तरह सां पीर वसण खां सियालाबाद वारो रोड, इहो बि हिन हुकूमत में अलाह जी महिरबानी सां पाकिस्तान पीपल्स पार्टी ॾिनो आहे। ऐं अहिड़ी तरह सां हाणे नओं रोड इंशा ताला हींअर एशियन बैंक में अचे थो पियो, मेरापुर खां ऐं हलाणी ताईं, जेको तमामु ख़राबु थी वियो आहे। ऐं माण्हुनि खे वॾी ॾुखियाई, ॾाढी ॾुखियाई, हा, उहा ॾुखियाई थींदी। बेलाणी खां नेशनल हाईवे, इहे रोड आहिनि। एॾे त नंढा वॾा काफ़ी रोड आहिनि। उनखां अलावा ॻोठनि में काफ़ी हंधि पेवर ब्लॉक्स जी स्कीमूं बि आहिनि जेके हलनि थियूं पियूं असांजो, ऐं असां ॾिनियूं बि आहिनि। उनखां अलावा काफ़ी हेल्थ में सुधारो आयो आहे, ऐं जेके स्कूल ज़बून हालत में आहिनि उन्हनि जो कमु बि शुरू थी वियो आहे। मतिलबु माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह। मां त इहो तव्हांखे पहिरियां बर्स कयो त अहिड़ो को वॾो रोड तक़रीबन न आहे रहियो जेको असांजे हल्के में हुजे। कुझु रोड आहिनि ज़रूरु जेके किलोमीटर 2 किलोमीटर या 3 किलोमीटर ते, उहे इंशा ताला हींअर जीअं असांखे का बजट मिली आहे, उहे असां उनखे कवर कंदासीं। सलाह कंदो तव्हां ॾिसंदो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जी महिनत ऐं असांजो जज़्बो सम्झो त अवाम जी ख़िदमत करणु। ऐं मां त ईअं सम्झंदो आहियां त अवाम जी ख़िदमत थिए, उहा सम्झो असां लाइ हिकिड़ी इबादत आहे। बिल्कुलु ईअं ऐं थियण बि ईअं खपे। असांखे जेके एतिरा वोट ॾेई ऐं एतिरा मैंडेट ॾेई माण्हू नेशनल असेंबली पुॼाइनि था या सूबाई असेंबली पुॼाइनि था, उन्हनि जो हक़ आहे असांजे मथां, उन्हनि जा कम थियनि। सो इंशा ताला कम थींदा ऐं थियनि था पिया। अच्छा शाह साहब, अमन अमान जे हवाले सां थोड़ा इशूज़ सॼी सिंध में आहिनि। उत्तर सिंध में बि असांजा खोड़ सारा मसइला थियनि था, जेको धाड़ियल कच्छ तव्हांखे ख़बर आहे। इहो कॾहिं तव्हां सम्झो था त हाणे ख़तमु थींदो, ऐं इन्हनि में रुकावटूं कहिड़ियूं आहिनि? छा छो जो पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे बि महिनत कनि था, कोशिशि कनि था, लेकिन पोइ बि को रिज़ल्ट असांखे नथो मिले। छो जो तव्हां ॾिठो त माशाअल्लाह असांजो ज़ियाल अंजार साहिबु तमामु एक्टिव आहे इन मामले ते, उहो कोशिशि करे थो पियो। बाक़ी अमन अमान जी हालत में थोरो टाइम लॻंदो। सही। ऐं वाकई मां बि उन में मुतमिन न आहियां। सही। जेके अमन अमान आहे तमामु ख़राबु आहे सिंध में, ऐं सुठा सुठा ऑफिसर अचनि था। ऐं माशाअल्लाह हींअर बि SP असां वटि जेको आयो आहे मलक साहिबु, उन बि काफ़ी कोशिशि कई आहे त जेके क्रिमिनल माण्हू आहिनि उन्हनि जे पोयां वञे थो ऐं उनखे सोढ़ो करे थो ऐं उनखे तंग करे थो पियो। ऐं इंशा ताला कुझु मूंखे बहितर अचे थी, बहितरी अचे थी पई। ऐं क्राइम त मां सम्झां थो त मां हाणे लंडन वियो हुउमि, उते मूंखे दोस्तनि चयो बाबा ॿाहिरि वञी तो ख़्याल सां वञ। अच्छा, उते बि क्राइम आहे। क्राइम त पूरी दुनिया में आहे। बिल्कुलु। न्यूयॉर्क में वञो, जे हाणे मां लास्ट वीक लंडन मां मोटी आयुसि त उते दोस्त ॿुधाइण बाबा का रिंग सुठी हुजे त न पाए वञ, एतिरा पैसा हुजनि उहे बि न खणी वञ। अच्छा। सो इहो क्राइम आहे, इहो हलंदो पियो। सही। ईअं न थिए त माण्हुनि जे ग़रीबनि जा खे नुक़सानु थिए ऐं थोरी शइ जे करे उनखे मर्डर करे था वञनि। सो इन ते असांजी सिंध गवर्नमेंट तमामु सुठो क़दम खयो आहे। जेके लोफर आहिनि उनखे ॾिसो त हाफ फ्राए था थियनि, के फुल फ्राए था थियनि, ऐं उन्हनि ते केस दाख़िल थियनि था। उहो सही आहे, जेके लोफर आहे लोफर खे लाहे छॾींदो।